अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। वक्ती गवर्नर ऐं स्पीकर सिंध से मिली आवासराज खान दुरानीअ जी हेलीकॉप्टर ज़रिए पंहिंजे आबाई शहर आमद। गढ़ी यासीन लॻ ॻोठ खाहीअ में हेलीपैड तयारु कयो वियो। सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया। असिस्टेंट कमिश्नर गढ़ी यासीन मसरूर अहमद बिजाराणी, DSP गढ़ी यासीन मोहम्मद मिठल खखराणी, टाउन ऑफिसर गुलाम मुर्तज़ा जागीराणीअ पारां शहर तरफ़ ईंदड़ चारई रस्ता बंदि कया विया। ख़बरुनि जी दुनिया।